दरिया खान थो ॻाल्हायां। अचानक पंहिंजो लहजो छा समान सां थो ॻाल्हाईं? तो मुझे सिकील थे पुट खे रतो रत कयो न जो तोखे हिसाब ॾियणो पवंदो। सौ कोहन ते मां वञा अहिड़ो सुरमो न आहे जड़ियो जेको शाह समान ॾांहुं मेरीअ खे खणी ॾिसे। तूं छा हिसाब कंदे? इहो त वक़्तु ॿुधाईंदो जॾहिं दरिया खान जा हथ हूंदा ऐं तुंहिंजो गलो। ज़बान खे ॾंदनि जी भिकूड़ में बंदि रख दरिया खान, न त काकड़े मों कढी हथ में रखंदोसीं। तो जहिड़नि टापरू वॾेरनि खे सिद्धो करण ईंदो आहे शाह ज़मान खे। इहो न विसार शाह ज़मान त जॾहिं दरिया ॿोॾ कंदो आहे न वॾा वॾा वजूद कख पन जियां लुढ़ी वेंदा आहिनि। लामारो ई हिकिड़ो ख़तम। दरिया खे बंद ॿधी बंदि करे उनजी हस्ती मस्ती मिटाए समुंड में उछलण वारो आहे शाह ज़मान। तोखे मुंहिंजी ताक़त जो अंदाज़ो न आहे। बसरा इहो कच्चे जे पासे आहे न इहो वॾेरो दरिया खान, उनजो पुट बहादुर अॼुकल्ह असांजी जुए में ॾाढो थो अचे। असांजे जुए में हिन जबल मतां कोयले जे लालच में ईंदो हुजे त खाण कोठायां। न बसरा ॻाल्हि का ॿी आ। मूंखे लॻे थो त को वॾो ममण मचंदो। वॾेरे दरिया खान जा छोकिरा सही माण्हू न आहिनि। बसड़े पेका तूं पंहिंजे कद वांगुरु अकुल जो बि पूरो पुनू आ। हाणे जे पार जा माण्हू असांजे जुए में अचनि था त को त मक़सद हूंदुनि न। बसरा जॾहिं खां वॾेरे दरिया खान जे पुट ऐं सरदार जे विच में झड़प थी आहे न तॾहिं खां मामलो वधियो आहे। इन्हनि सरदारनि ऐं वॾेरनि जा मामला आहिनि असां ग़रीबनि खां ज़ोरे। असां मिसकीन सहेजी खल। भले सहेजी खल हुजऊं बसरा, असां ते बि सरदार शाह ज़मान जो हथ आहे। सरदार शाह ज़मान सही माण्हू आहे, बाक़ी न ॻोठ जा माण्हू सही न अथई। पर मूंखे त तूं सॼी उमिरि सही माण्हू कोन लॻो आहे। जाॾे थी साण वठी वञाए त ॿुॾण जेठो कयो थी। माण्हू था चवनि पिया त माई पुट सां गॾु थी वञे पई। निकाह न बंज बसरा, चवां थो निकाह न बंज। भला अॼु को धागे ऐं पीड़े बनाइण वारो को बि न आयो थी छा? सफ़ा टांडा लॻी पई आहे। को अचे न अचे, अदे लाई बख़्श खे विधो अथऊं पुत। वो पुत कटणो आहे उस्ताद थी वञे थो असां। छो त बसरा कचे हुजे या पके हुन जा फ़क़ीर फिरंदा था रहनि। बाबा साईं, काड़ी ख़ासि ॻाल्हि न आहे जो मां तव्हांखे ॿुधायां। बहादुर मूंखे सच सच ॿुधाए। खामखा तव्हां सां हाशिम ऐं फातिमा छो विढ़ंदा? बाबा साईं, असां जॾहिं शिकार तां वापसि मोटिया वियासीं त न ई असां सरदार खे सुञातो ऐं न ई संदसि बाठनि खे। गाॾियूं आम्हूं साम्हूं थी वयूं। उन जे करे जेका तूछा थी हुई उन मामले ते असां सां विया आहिनि। हा त मामूली ॻाल्हि आहे। हे त तव्हां सां हाशिम वारा विढ़िया आहिनि। हा बाबा साईं, सरदार बि मौत पियो करे। बहादुर पर्याय नहीं हातिम ऐं हाशुअ सां हिकु हिकाणी करणी पवंदी।
ओए सरदार शाह ज़मान जा वण वजाए मारो ही हिकड़ो खत्म। वाह वाह बाबा साईं वाह, खुश करे छॾे। खैर ताहे शमन अज मुंझल मुंझल तो लगी। वैसे अधी बुझाए छॾियो जब इती हलतल शहर में असांजो शहर में छा बनियो बारा मिल्कियत सब असांजो हिते आहे। शमशाद खे चओ त शहर खे विसारे छॾे। पर वैसे अधी अकेली ना है, महाबदीअ सां गॾु आहियां। तोखे हिते रहण में कहिड़ी तकलीफ़ आहे? वैसे नेठि मूंखे बि शादी करणी आहे, सॼी ज़िंदगी ईअं वेठो हूंदुसि छा? त पोइ कर न शादी, ऐं झलियो आहे तोखे। वैसे तुंहिंजे राज जा माण्हू मूंखे संग ॾींदा? छो न ॾींदा? सॼो ॻोठ पियो अथई, जंहिं ते बि हथ रखंदे न उन सां परणाईंदोसांइ। फ़ाइदो तो करी वैसे। ठीक आहे शमू, तूं फिक्र ई न कर। तुंहिंजी शादी मां कराईंदुसि। त पोइ वैसे मां जी खे समझाए छॾींदुसि। ये चले तो मुझे आ मूं बि वेगाणी ॾिठी, समझी वियसि त वग़ैरह खां विछड़ियल आहे, इन करे पाण वटि सोगी कई अचे। मेहरबानी। हिन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां त चाहां थो त तुंहिंजी इहा छेलड़ी धण खां रोज़ निकिरी वञे ऐं उहा मूंखे मिले। इन बहाने तोसां रोज़ मिलंदुसि। खुलियल अखियुनि जे ख़बरनि जी ताबीर न थींदी आहे। तूं सही थी चवीं, पर जॾहिं बंदि अखियुनि सां तुंहिंजो दीदार थींदो त आउं सम्झंदुसि त इहो ख़्वाब न पर हक़ीक़त आहे।
उठ चाहे उठ तो सही चाची खैर चाहे चाची उठ। कलाक थी वियो आहे, मीरा पंहिंजी खट ते कोन्हे। अजय इहो चवीं छा थी? पाण हली ॾिसो। ॾिठो न, हाणे त पक थियो न। ज़रीना करे त करे छा? काॾे वई अध रात जो? जो अदा खैर ताए। मां तोखां तो पुछां त काॾे वई? अदा पुईअ ॾे वई हुयसि, पर तव्हां कूड़ न ॻाल्हाए, तूं कारी आहीं कारी। अदा मां कारी न आहियां। बाबा अदा किथे थी वियो आहे? ठीक है सलाह होश कर गाल थी गाल न ठाए चाहे अध रात जो खलक न खिलाए। ज़रीना करे त करे छा? जे तूं अछी हुजरी आहीं न त पोइ सबूत ॾे, काॾे वई हुई आहीं? बाबा चाची सच भी चवे, मीरा कारी आ कारी। बस कर सलाह मां अञा जहिड़ो आहियां सुठो हिन में अथई माच करे चुप। हीरा हिते ई आहे, सुभाणे कढूं था कुटको, पाण ई अछा कारा पथरा थी पवंदा। बाबा कसम सां चवां थी त मां अछी उजरी आहियां। चुप करे सुम्ही रहो, सुभाणे इन ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं। हलो वञी सुम्हो। हलो वञी सुम्हो, ॿुधो कोन छा? अदारत सुम्ही रहो, मां चवां थो सुम्ही रहो। हिकु बार मूंखे ॾे। बाबा न बेहूदो कंहिं जाइ जो। जावेद मां तोखे केतिरा भेरा झले वतम त ये खुलिया मूंसां मिलण न ईंदो करे, किथे वडेरो न ॾिसी वठे। शमा वडेरो न निंड पियो, तूं हाणे एतिरो बि त न ॾिठ। वडेरे जा चमचा जो फिरन पिया। ज़रूरी कम हो, इन जे करे तोॾे हलियो आयुसि। कहिड़ो कम हो? शहर पियो वञा, इन जे करे तोॾे हलियो आयुसि त तोखां पुछां त तुंहिंजे लाइ छा आणियां। जावेद मां इन शइ जी हैरान न आहियां। पोइ बि सुर्खी पाउडर चूड़ियूं का त फरमाइश कर। जिद थो करी त चूड़ी वठी अचिजां। ठीक आ। ठीक आ, जेकॾहिं ज़िद था कयो त भली वञो, पर जल्दी मोटी अचिजो। बाबा साईं तव्हां फिक्र ई न कयो, असां कलाक ॿिनि में मोटी ईंदासीं। खबरदार वो फॾो फसाद न कजो। कैसे मुर्स त फॾो न त कप जो गुॾो, अगराई कोन कंदासीं। बाक़ी कंहिं अड़ी बि कई न ज़बान कपे छॾींदासीं। तव्हां रुगो पादर न खाई अचो त मूं खटियो, जेॾां था वञो पादर खाई मोटी था अचो। बाबा साईं
असां कंहिंखे उफ बि कोन चवंदासीं। शहरों कुछ दोस्त आहिनि, उन्हनि दावत ॾिनी आहे, असीं दावत खाई मोटींदासीं। चङो भली वञो, पर मोटण जी कजो, न त ला मारो ई हिकिड़ो खत्म। छा थियो शमू? छा लाइ गाॾी बीहारी अथई? पैसा हो ॾिस, जंहिंते मां बहू आहियां सा कंहिं ॿिए सां गॾु बीठी आहे। बस कर शमू, ही जावेद आहे ऐं इन ई ॻोठ जो आहे। असीं बाबा सां वाइदो करे आया आहियूं त असीं जहिड़ो कोन कंदासीं। वैसे जंहिंखे मां चाहियां थो सा कंहिं ॿिए सां बीठी हुजे, इहो मां बर्दाश्त करे सघंदुसि? मुड़ुस दफ़ा ॾो न त गप जो गुॾो। शमू, इहा बि हक़ीक़त आहे त इहा छोकिरी जावेद खे चाहे थी ऐं जंहिंजी ॻाल्हि बाबा ताईं पातल आहे, इन करे चवां थो त छॾ जहिड़े खे। न रहे न। ठीकु आहे, जेकॾहिं नथो मुड़ी त कर कारवाई, साबित कर पंहिंजे पाण खे मुड़ुस माण्हू। बाक़ी बाबा सां मूं पाण ॾेई छॾ। खबरदार, हींअर हिन सां गॾु ॾिठो अथई चई चमड़ी लाहे छॾींदो सही। तू केरु थींदो ई असांखे रोकण वारो? असां हिक ॿिए सां प्यार कंदाऊं। अड़े वरी बि ॻाल्हाई थो, हीअ मुंहुं मलड़ी सिर्फ़ मां माणींदुसि। ॿुधी छॾ। देशी जानवर, मां चवंदी छॾ जावेद खे। अधी खे जन न करे ऐं अधे खे इश्क अंधो कयो अचे। ॾाढो कहका थो चई न ते। छो न ईंदो? जावेद मुंहिंजो माइट आहे। माइट त थी न, मंगेदो त न। न जावेद, शमू, मां चवां तो छॾे न। छॾ मूंखे, न छॾा। ॿुधी कोन था? अरे हल हल वे। अदी न रो, असीं तोसां गॾु आहियूं। हाँ आदि, असांखे सभु ख़बर आहे ही चाची ज़रीना ऐं भाॼाई नजमा जी चाल आहे, पर असां उनखे कामयाब न थियण ॾींदासीं। अदी, मां मौत खां कोन थी ॾिञा। ॾुख त हिन ॻाल्हि जो आहे त चाची ऐं भाॼाई मुझे दुश्मन थी बीठियूं आहिनि। अदी, तू फिक्र न कर, जिंजो केर बि न हूंदो आहे न, उनजो अलाह हूंदो आहे। हाँ अदी, जेको ॿियनि जे लाइ खॾ खोटींदो आहे न, हिकु ॾींहुं उहो उन में पाण ई किरंदो आहे। मुंहिंजो इंसाफ़ बि अलाह सां ई कंदो। जिन मूं ते बहतान हैवान, अलाह उन्हनि खे पुॼंदो।
बस हली अल्लाह कंदो सुख जो साह कोन खणंदी। बस हली तू न रो हाणे, बस कर। चमो लगे तो तज उन्यारा ही मोटी राइस दिल न लाए 2 मिनट इंतजार था कयूं मौला मेहर कंदो। किस्मत रुलायो आहे चमो न त बहादुर खान ऐं हिक छोकरी लाइ तड़पे। इश्क रुलायो आहे राइस, इश्क किस्मत के ज़रिए छो तो मयारूंडी। केर जवान आयो था? बहादुर खान मुझे नालो आहे ऐं ही आहे शमो। छो आया आयो हिते? अदा रस्तो भुलजी आया। जंहिं रस्ते सां हिते आया आहियो न उन ई रस्ते सां हितां हलिया वञो। भला इहो ॿुधा त तूं कंहिंजे राज जो आहीं? सरदार शाह ज़मान जे राज जो आहियां। छा तू सरदार शाह ज़मान जे राज जो आहीं? हाँ। छो सरदार शाह ज़मान जो नालो ॿुधण सां टायरनि मां हवा ई निकिरी वई थो। अदा असांखे ॾस ॾे, रस्तो सम्झा, असां वापसि था वञूं। हिक ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, हिन भेरे तव्हांखे कुझु बि नथो चवां। ॿीहर जे तव्हां हिते नज़र आयो तव्हांखे वापसी रस्तो कोन लभंदो। तूं असांखे धमकी थो ॾी? हा, अॼु धमकी थो ॾियां। ॿीहर जे ते नज़र आयो धमकी न, पोइ वॾा धमाका थींदा। मुड़ुस त फॾो न तई गप जो गुॾो। तूं आहीं केर जो धमकियूं थो ॾी? सालार आहियां मां, सरदार शाह ज़मान जो सिपह सालार। न शमो न, बाबा साईं छा चयो त छेड़ो न। असां वञूं था भाउ, नाराज़ हल।